पंजी शइ आहे ख़्वामख़ा झगड़ालू तबियत जो थियणु। छहीं शइ ज़ुबान जे बीमारियुनि मां आहे भरे ॻाल्हाइणु। पंजी शइ आहे ख़्वामख़ा झगड़ालू तबियत जो थियणु। झगड़ालू तबियत, हर हिक सां विढ़ विढ़ां, हुन ते केस, हुन ते मुक़दमो, हुन ते एफआर कटी, माण्हू तंग। रुगो इन जे शर खां बचण ख़ातिर माण्हू उन खां किनारे कसी कंदा वतन। तव्हां पंहिंजे मुआशिरे में ॾिसंदा हूंदव त हिकिड़ा माण्हू मुक़ररु इन जे लाइ आहिनि। तव्हांखे ख़ुदि पाण बुरो लॻंदो हूंदो। त इन ज़ुबान जी आफ़त खां बि बचणु खपे जो वञी ग़लति दांह ॾिजे, झगड़ालू बणिजे, हक़ फॿाइजे। इन अबग़ज़र रिजाल इलल्लाह अल अलद्दुल ख़स्म, हदीस में अचे थो ज़्यादा में ज़्यादा मबग़ूज़ माण्हू मर्द आहे अल अलद्दुल ख़स्म, चिट्टो झगड़ालू। छहीं शइ ज़ुबान जे बीमारियुनि मां आहे भरे ॻाल्हाइणु, फ़साहत जो इज़हार करणु, तुक तुक सां मिलाए माण्हुनि खे मुतासिर करण जी कोशिशि करणु त मां वॾो फसीह बिन बलीग आहियां, ॼण त नए दौर जो सहबान बिन वाइल थो बणिजे। इन खे इस्तिलाह अरबीअ जे में तशद्दुक चइबो आहे, अल मुतशद्दिकून। हदीस में अचे थो इन अबग़दकुम इलैया व अबअदकुम मिन्नी मजलिसन अस्सरसारून अल मुतफैहिकून अल मुतशद्दिकून फिल कलाम। तव्हां मां वधीक मबग़ूज़ मूं वटि ऐं परे हटायल मूं वटि, जो मां उनखे पंहिंजे मजलिस में वेहण बि न चाहियां, उहे शइ सत्संग जेके सरसार आहिनि। सरसार माना पाण खे फसीह बली कराइण जे लाइ जुमिला ठाहिणु, तुक बंदीअ सां मक़सद इहो हुजे त पंहिंजो तफ़वुक ऐं वॾाई बयानु करणु। अल मुतफैहिकून जी माना आहे मुतकब्बिरून। इन खां बि माण्हू बचणु खपे। असां में ख़ुसूसन मौलवियुनि में घणो आयो, तकीर बि कंदासीं त ठाहे ठाहे जीअं माण्हू मुतासिर थियनि। पोइ मुतासिर थिया या न थिया, वरी मोटी अचे कमरे में वेहंदासीं, ॿियनि खे पुछंदासीं तकीर कीअं लॻी। उहो ॿियो चवंदासीं लॻी, ॼाण वियाई बि। पोइ तुंहिंजो इख़लास फुलूस काॾे वियो? बाबा सादन लफ़्ज़नि में उहो इख़लास आहे, उहो तअसुर आहे जो तुंहिंजे इन फ़साहत बलागत में कोन्हे। पोइ माण्हुनि खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे?